अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों आया शाहिद हुसैन खोसो ॾिसी रहा हो पोइट शाहिद खोसो यूट्यूब चैनल तव्हांजे लाइ असां माशाल्लाह बेहतरीन गीत खणी आया हूँ। ही प्रोग्राम ॾिसी रहा हो सिंधी न्यूज़ सॉन्ग सिलसिलो। तव्हांखे ख़बर आहे डेली हिकु ॿ गीत खणी ईंदा आहियूं। अॼु भी एक बेहतरीन गीत खणी आया हूँ। इन गीत जो फनकार है गुलाम अब्बास ज़रदारी। इन गीत जा बोल आहिनि कीअं तो सां मिला मिठड़ा लगी तो ते वया हिन पहिरा। ठीक है दोस्तों, ये माशाल्लाह बेहतरीन गीत है। यो गीत तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन खां पोइ वरी इन जे बारे में डिस्कस भी क्यों था हलूं था इन गीत की तरफ। ये गीत पहले था क्यों दोस्तों। ही तव्हां गीत ॿुधो आहे माशाल्लाह। इन जे बारे में असांखे रिप्लाई भी दियो। बेहतरीन फनकार है। ही फनकार के आवाज़ जो मोहताज ना है। माना ही शायरी बेहतरीन है माशाल्लाह। बेहतरीन बोल गुलाम अब्बास ज़रदारी ॾाढो सिंध जो सुठो सुरीलो फनकार है। कसीदा भी गाईंदो है। असां तव्हांखे डेली हिकु ॿ गीत खणी ईंदा आहियूं। अॼु ही गीत खणी आया हूँ। इन जे बारे में असांखे कॉमेंट में कुछ राय भी दियो तव्हांखे कीअं गीत लॻो। अगर ही तव्हांखे गीत फुल खपे तो जे ॿुधणु चाहियो था तो उहा भी तव्हांखे लिंक ॾींदासीं। दोस्तों तव्हांखे हिकिड़ो कमु करिणो आहे। असांजे चैनल के सब्सक्राइब करिणो आहे। अहिड़ा सुठा सुठा गीत प्यारा प्यारा गीत ॿुधण लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब करणु न विसारियो ऐं बेल आइकन खे भी दॿाए छॾियो छो त पहिरियों सभ खां पहिरियां जेका भी वीडियो असां अपलोड कयूं उहा तव्हां ताईं पहुचे। असां जेका भी मालूमाती वीडियो या फनकारनि जे बारे में वीडियो अपलोड कयूं पहिरियों तव्हां वटि पहुचे। ठीक है दोस्तों, हाणे असांखे ॾींदा इजाज़त। अगर तव्हांखे इहो गीत खपे तो त हिते मथे क्लिक कयो ऐं असांजे चैनल खे हिन मथे क्लिक कयो। हिन जाइ ते जेकी लिंक अचे थी हिते चैनल असांजो सब्सक्राइब थी वेंदो। दोस्तों मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अहिड़ा बेहतरीन गीत खणी ईंदासीं।